ज़िक्र कंदासीं इक़्तिसादी सर्वे 2021-22 जा अहम अंग अखर साम्हूं अची विया आहिनि, जंहिंमें दावा कई वई आहे त GDP ज़राअत ख़िदमतनि ऐं सनअती शोबे जा हदफ़ हासिल कया विया आहिनि। इक़्तिसादी सर्वे मूजिबि महांगाई, करंट अकाउंट ऐं वापारी खसारो दरामदनि जा तय थियल हदफ़ हासिल न थी सघिया आहिनि। बचत, सीड़पकारी समेत कणक ऐं कपह जा पैदावारी हदफ़ बि हासिल न थी सघिया। सर्वे रिपोर्ट मूजिबि माली साल 2021-22 में मजमूई मुल्की पैदावार GDP जी शरह 6% रिकॉर्ड कई वई आहे, जंहिंजो हदफ़ 4.8% मुक़ररु कयो वियो हो। ज़रई शोबे जे अवसर जी शरह 5.3% जे हदफ़ जी भेट में 4.3% रिकॉर्ड कई वई आहे। सनअती शोबे जे अवसर 6.6% जे हदफ़ जी भेट में 7.2% रिकॉर्ड कई वई आहे। ख़िदमतनि जे शोबे में अवसर 4.7% हदफ़ जी भेट में 6.2% रिकॉर्ड कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि महांगाई जी सरासरी शरह 8% जे हदफ़ जी भेट में 13.3% ताईं पहुची वई आहे, जॾहिं त मजमूई सीड़पकारी 16.1% हदफ़ जी भेट में 15.1% रही आहे। इक़्तिसादी सर्वे मूजिबि पाकिस्तान में लाइव स्टॉक में 3.26% वाध रिकॉर्ड कई वई आहे। सर्वे रिपोर्ट मूजिबि जुलाई खां अप्रैल दौरान करंट अकाउंट खसारे 13 अरब 80 करोड़ डॉलर ताईं पहुची वियो। करंट अकाउंट खसारे जो हदफ़ 2 अरब 27 करोड़ 60 लख डॉलर मुक़ररु कयो वियो हो। उन खां सवाइ जुलाई 2021 खां मई 2022 ताईं वापारी खसारो 43 अरब 33 करोड़ डॉलरनि खां वधी वियो आहे। वापारी खसारे जो हदफ़ 28 अरब 43 करोड़ 60 लख डॉलर मुक़ररु हो। जुलाई खां मई दौरान दरामदनि 72 अरब 18 करोड़ डॉलरनि ताईं पहुची वियो। दरामदनि जो हदफ़ 55 अरब 26 करोड़ 60 लख डॉलर मुक़ररु कयो वियो हो। सर्वे रिपोर्ट मूजिबि जुलाई खां मई ताईं बरामदनि 28 अरब 84 करोड़ डॉलर रहियूं आहिनि। बरामदनि जो हदफ़ 26 अरब 83 करोड़ डॉलर मुक़ररु कयो वियो आहे। इक़्तिसादी सर्वे मूजिबि पाकिस्तान जी आबादी 22 करोड़ 47 लख आहे। पाकिस्तान जा 8 करोड़ 28 लख माण्हू शहरनि में रहनि था। 14 करोड़ 19 लख माण्हू ॿारहाड़ियुनि में रहनि था। रिपोर्ट मूजिबि जुलाई खां मार्च में 17 में अवसर जी शरह 6.10% हुई। जुलाई खां मार्च 2021-22 में अवसर जी शरह 5.97% रही। उन खां सवाइ जुलाई खां मार्च 2017-18 में महांगाई जी शरह 4.6% हुई, जेका जुलाई खां मार्च 2021-22 में 10% खां 8% रही। इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट मूजिबि मार्च 2022 ताईं सरकारी कर्ज़ 44,366 अरब रुपयनि खां वधी वियो। हलंदड़ माली साल जे 9 महीननि में कर्ज़नि में 4,500 अरब रुपयनि जी वाधि थी आहे। सर्वे रिपोर्ट मूजिबि मार्च 2022 ताईं मक़ामी कर्ज़ जो काथो 28,000 अरब रुपयनि खां वधीक रहियो आहे। उन ई अरसे ताईं ॿाहिरियूं कर्ज़ 16,290 अरब रुपया रिकॉर्ड कयो वियो आहे। हलंदड़ माली साल जे 9 महीननि में परॾेही कर्ज़ 2689 अरब रुपया वधियो आहे। जुलाई खां मार्च ताईं मुल्की कर्ज़ में 1,811 अरब रुपयनि जी वाधि थी आहे। इक़्तिसादी सर्वे मूजिबि मार्च 2022 ताईं मक़ामी कर्ज़ जो काथो 28,000 अरब रुपयनि खां वधीक वियो आहे। मार्च 2022 ताईं ॿाहिरियूं कर्ज़ 16,290 अरब रुपया रिकॉर्ड कयो वियो आहे। इक़्तिसादी सर्वे मूजिबि ज़रई शोबे में रोज़गार में घटिताई आई। ज़रई शोबे में रोज़गार 39.2% खां घटि थी 37.4% रहियो आहे। सर्वे रिपोर्ट मूजिबि लाइव स्टॉक जे शोबे जे ग्रोथ 2.38% मां वधी 3.26% रही आहे। फसलनि जी पैदावार 3.48% मां वधी 4.4% रही आहे। पाकिस्तान में अहम फसलनि जी पैदावार 5.83% मां वधी 7.24% रही। ज़िक्र कंदासीं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल दावा कई आहे त मुल्क खे ॾेवालपणे खां बचायो आहे। GDP ज़राअत, भलाई ऐं सनअती शोबे जा हदफ़ हासिल थी चुका आहिनि। माली साल 2021-22 जे इक़्तिसादी जाइज़े जी रिपोर्ट जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल वधीक चयो त महांगाई, करंट अकाउंट ऐं वापारी खसारे दरामद जा तय थियल हदफ़ हासिल न थी सघिया आहिनि। बचत, सीड़पकारी समेत कणक ऐं कपह जा पैदावारी हदफ़ बि हासिल न आहिनि थिया। नाणे जे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त मुल्क ॾेवाले जे ख़तरे मां निकिरी मुआशी इस्तेकाम ॾांहुं वधी रहियो आहे। हुकूमत खे मुआशी इस्तेकाम आणण लाइ इंतिहाई ॾुखिया फ़ैसिला करणा पिया आहिनि। संदसि चवणु हो त इमरान ख़ान बारूदी सुरंगूं असांजे हुकूमत लाइ न पर रियासत लाइ विछायूं आहिनि। हुकूमत न मुल्क महांगाई, मुआशी ऐं बिजली जे बहिराननि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मिफ्ता इस्माइल चयो त थोरी बि ग्रोथ थींदी आहे त करंट अकाउंट खसारे में फासी पवंदा आहियूं। नई बजट में सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वेंदियूं। उन चयो त लोड शेडिंग थिए पई, मईशत तबाह थी रही आहे, मुल्क ख़राब थी रहियो आहे। ख़ान साहब मुल्क खे नुक़सान पहुचायो ऐं कणक ऐं खंड जा जेका 2017-18 में एक्सपोर्ट थी हुई,
हाणे इम्पोर्ट कई वेंदी। पाकिस्तान केतिरनि ई शयुनि में पोइते थी वियो आहे। हाणे वॾो चैलेंज मज़बूत गिरोथ आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो चवणु हो त नए पाकिस्तान में मुल्की मैशियत जो बेड़ो ॿोड़ियो वियो। गुज़िरियल हुकूमत तरक़ियाती बजट 900 अरब मां घटाए 550 अरब कई। हायर एजुकेशन में 67% वाध करे रहिया आहियूं। हुननि पाकिस्तान जे मुस्तक़बिल लाइ कुझु सख़्त फ़ैसिला कया। वफ़ाक़ी वज़ीर चयो त खेनि 2000 अरब खां वधीक तरक़ियाती बजट घुर्जे। गुज़िरियल हुकूमत सीपेक मनसूबे खे नुक़सान पहुचायो। जांच थियणु घुर्जे त सीपेक मनसूबो रोड़ड़े जो शिकार छो बणियो। गुज़िरियल हुकूमत मुल्क सां धोखो करे वई। हाणे हू थरकोल मां बिजली खे तरजीह ॾींदा। उन मौक़े ते नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल सां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, खुरम दस्तगीर, ममलकती वज़ीर आयशा गौस आयशा ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान चयो आहे त माण्हुनि खे हाणे ख़बर पवंदी त महांगाई छा हूंदी आहे। इक़्तिसादी सर्वे ते छा ख़्यालनि जो इज़हार इमरान खान जो चवणु हो त हुननि जो डेमन वारो प्रोजेक्ट ख़तरे में पइजी वियो। हिन हुकूमत जे अचण सां ॿाहिरां कर्ज़ वठणु ॾुखियो थी वियो आहे। हुननि चयो त हुननि त IMF जे दवा खे मुंहुं ॾिनो ऐं उन्हनि जो चवण बावजूदि पेट्रोलियम शयुनि जा अघ घटि कया। मौजूदा हुकूमरान कॾहिं IMF जो दबा नथा खणी सघनि। संदसि चवणु हो त हाणे माण्हुनि जा नए महीने जा बिल ईंदा त उन्हनि खे महांगाई जो अंदाज़ो थी वेंदो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन चयो त संदन दौर में 20 किलो अटो 1100 रुपयनि जो हो, जेको हाणे 1500 रुपयनि जो थी वियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे ॿाहिरां कर्ज़ वठणु ॾुखियो थी वियो आहे। उन चयो त मोडिस पाकिस्तान जी रैंकिंग नाकारी करे छॾी आहे। डॉलर अॼु 202 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। स्टॉक मार्केट बि हेठां जी तरफ़ वञी रही आहे। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में चूंड सुधारनि नेब ऑर्डिनेंस तरमीमी बिल समेत 3 बिल मंज़ूर कया विया आहिनि। चूंड सुधारनि बाबति 2022 पार्लियामेंटी मामलनि वारे वज़ीर जावेद अब्बासी पेश कयो। जमायत इस्लामी जे सेनेटर मुश्ताक अहमद जी तजवीज़ कयल तरमीमूं रद्द कई वयूं। बिल तहत चूंड एक्ट 2017 में तरमीमूं कयूं वयूं। सदर चूंड सुधारनि वारो बिल 2022 खे वापसि पार्लियामेंट मोकिलियो हो। मजलिस शोरा सदर तरफ़ां मोकिलियल तरमीमूं अक्सरियत राय सां रद्द करे छॾियूं आहिनि। उन तरमीम ज़रिए इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल खे ख़त्म कयो वियो आहे। बिल जे मतन में मूजिब इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल खे ख़त्म कयो वियो आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खे पायलट प्रोजेक्ट तौर ते तजुर्बाती बुनियादनि ते हलायो वेंदो। इजलास में नेब ऑर्डिनेंस 1999 में वधीक तरमीम वारो बिल बि गॾियल पार्लियामेंट जे इजलास में अक्सरियती राय सां मंज़ूर कयो वियो। नेब तरमीम बिल कानून वारे वज़ीर ऐं सेनेटर आज़म नज़ीर तारड़ पेश कयो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अमीन हलक़ ऐवान में नेशनल इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बोर्ड 2022 पेश कयो, जेको पिणु गॾियल राय सां मंज़ूर कयो वियो। तहरीक इंसाफ़ जूं औरत असेंबली मेंबर पार्लियामेंट हाउस जे गेट ते चढ़ी एहतजाज कयो आहे। PTI जे औरत कारकुननि महांगाई, EVM बिल ऐं समट पार पाकिस्तानियुनि खे वोट जे हक़ और बिल ख़त्म करण वारो अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी कंदे क़ौमी असेंबली मेंबर आलिया हमज़ा, कमल शोज़ब ऐं मलिका बुखारी कई। एहतजाज कंदड़ औरतनि जे हथनि में थाम ऐं प्ले कार्ड हुआ। एहतजाज दौरान क़ौमी असेंबली मेंबर आलिया हमज़ा गेट ते चढ़ी वई, जंहिं बाद दर खोलियो वियो ऐं औरतूं पार्लियामेंट हाउस जे अहाते में दाख़िल थी वयूं, जंहिंखां पोइ पार्लियामेंट हाउस जे मरकज़ी हाल जो दर बंदि कयो वियो। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इस्तीफ़ाउनि लाइ न ईंदड़ औरतनि अॼु पार्लियामेंट ते हमिलो कयो आहे। इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त 4 साल मुल्क मथां सियासी इंतकाम मढ़ियो वियो। 4 सालनि दौरान मीडिया खे पार्लियामेंट खां परे रखियो वियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त मुल्क में बेरोज़गारी ऐं कर्ज़ इमरान ख़ान जे करे आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अटो ऐं खंडु सस्ती कई आहे। मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्की मैशियत बहितर करण लाइ ॾुखिया फ़ैसिला कया। इस्तीफ़ाउनि लाइ न ईंदड़ औरतनि अॼु पार्लियामेंट ते हमिलो कयो आहे। कानून हथ में खणंदड़ ख़िलाफ़ कानून हरकत में ईंदो। नून लीग नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त शेख रशीद चई रहियो आहे त इमरान ख़ान वेंदे वेंदे ईंदड़ हुकूमत लाइ बारूदी सुरंगूं विछायो वियो आहे। इस्लामाबाद में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो आहे त उन्हनि खे 4 महीना अॻु ख़बर पइजी वई त संदन हुकूमत वञण वारी आहे। पोइ उन ख़त वारी साज़िश जो ड्रामो कयो वियो।
हुन चयो त इमरान ख़ान खे हुकूमत मिली त मुल्क में लोड शेडिंग न हुई। नवाज़ शरीफ़ मुल्क में बिजली जी लोड शेडिंग ज़ीरो करे छॾी हुई। नवाज़ शरीफ़ बिजली जा केतिराई कारखाना लॻाया। इमरान ख़ान जे हुकूमत ठाहियल बिजली जा कारखाना न हलाए सघी। हुन चयो त 30 जून ताईं बिजली जा समूरा प्लांट हलाया वेंदा। लोड शेडिंग में तरतीबवार घटिताई ईंदी। इमरान ख़ान जी नाअहलीअ ते पिटको न कंदासीं पर कम करे ॾेखारींदासीं। मुल्क में बिजली जो लोड शेडिंग वॾो मसइलो आहे। इमरान ख़ान 5 खां 12 कलाक लोड शेडिंग वारो पाकिस्तान शहबाज शरीफ़ हवाले कयो। मरियम नवाज़ चयो त उन्हनि जा पंहिंजा माण्हू चई रहिया आहिनि त इमरान ख़ान चरियो आहे, उन चरे खे इजाज़त छो ॾिनी वई आहे त ॾफेड़ आणे। नून लीग नायब सदर चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम खे रिलीफ ॾेई रहियो आहे, जॾहिं त केपी हुकूमत इमरान ख़ान खे रिलीफ ॾेई रही आहे। बनी गाला जो नालो मनी गाला हुजणु घुरिजे। बनी गाला वेंदड़ सॼो पैसो अवाम जो हो जेको रिश्वतनि में वियो। हुन चयो आहे त मीडिया खे ख़ुदा जो वास्तो आहे त उन चरे शख़्स खे घटि ॾेखारियो जेको मुल्क में बाहि ॿारणु चाहे थो। उन ते बहस न करायो पर अवामी मसइलनि ते गुफ़्तगू कयो। नाज़रीन, तहरीक इंसाफ़ MNA डॉक्टर आमिर लियाकत पुरस्रार नमूने कराची में लाॾाणो करे वियो। क़ौमी असेंबली MNA ऐं नाले वारो TV एंकर डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे कराची वारे घर मां मौल हालत में मिलियो। आमिर लियाकत जे कमरे जो दर बंदि हो, जंहिंखे मुलाज़िम केतिरे ई वक़्त ताईं खड़काईंदा रहिया। दर खोलण ते संदसि लाश मिलियो। मुलाज़िमनि ऐं पाड़े वारनि आमिर लियाकत जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदन मौत जी तस्दीक़ कई। डॉक्टरनि जो चवणु आहे त आमिर लियाकत खे मौल हालत में इस्पताल आंदो वियो। पुलिस जो चवणु आहे त डॉक्टर आमिर लियाकत जे मौत जो पतो लॻाइण लाइ पोस्टमार्टम करायो वेंदो। फ़िलहाल संदसि घर खे सील करे शाहिदियूं गॾु कयूं वेयूं वञनि। आमिर लियाकत जे मुलाज़िम ॿुधायो त आमिर लियाकत खे राति वक़्तु सीने में तकलीफ़ हुई। खेसि राति जो ई इस्पताल मुंतक़िल करणु पिए चाहियो पर हुन इनकार कयो। हुन चयो त कमरे में खेसि मौल हालत में ॾिसी गोड़ कयो, जंहिं ते पाड़े वारा गॾु थी विया, जिन जे मदद सां खेनि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। आमिर लियाकत जे लाॾाणे ते क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी कयो वियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो आहे त आमिर लियाकत जे लाॾाणे जे अफ़सोस जोगी ख़बर मिली आहे, फौरी तौर कार्रवाई रोकणु घुरिजे। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि आमिर लियाकत जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। आमिर लियाकत 2002 खां 2007 ताईं क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो ऐं खेसि परवेज़ मुशर्रफ जे दौर में खेसि मज़हबी मामलनि जो वज़ीर मुक़ररु कयो वियो। आमिर लियाकत 2018 जी चूंडनि में तहरीक इंसाफ़ जी टिकटनि तां ॿीहर क़ौमी असेंबली मेंबर चूंडियो वियो। आमिर लियाकत पहिरीं शादी सैयदा बुशरा इक़बाल सां कई, जंहिंमां खेसि 2 ॿारड़ा आहिनि। उहो तालिक़ 2020 में तलाक़ जे सूरत में ख़तमु थियो। 2018 में आमिर लियाकत पाकिस्तानी मॉडल ऐं अदाकारा सैयदा तूबा सां ॿी शादी कई हुई। सैयदा तूबा रमज़ान ट्रांसमिशन में आमिर लियाकत सां साथी मेज़बान तौर बि नज़र आई। फेबरवरी 2022 में सैयदा तूबा अनवर आमिर लियाकत खां तलाक़ हासिल कई हुई। 5 फेबरवरी 2022 ते लोधरान वासी 18 वरनि जी सैयदा दानिया शाह सां आमिर लियाकत 3 शादी कई, जेका बि घणी देर हली न सघी। SSP जांच अल्ताफ़ हुसैन चयो त मेडिकल रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम थींदो। पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। घर मां शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञे। SSP जांच अल्ताफ़ हुसैन ॿुधायो त शाहिदियूं गॾु करण जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। आमिर लियाकत जे इस्तेमाल में आयल सामान बि हथु कयो वियो आहे। सभिनी शयुनि जो तजज़ियो कयो वेंदो। घर मां हथु आयल केतिरनि ई शयुनि जा तफ़सील ॿुधाए नथा सघजनि। SSP जांच वधीक चयो आहे त आमिर लियाकत जे ज़ाती मुलाज़िम जावेद खे हिरासत में नाहे वरितो वियो, जंहिंखां पुछा ॻाछा कई पई वञे। हुन चयो त जनरेटर जो दूंहों मौत जो सबबु बणिजी सघे थो, उहो त डॉक्टर ॿुधाए सघनि था। आमिर लियाकत जी पहिरीं घरवारी जी धीअ घर आई ऐं उन्हनि सां बि ॻाल्हियूं कयूं हुयूं। कराची जी अदालत दुआ ज़ोहरा केस में गिरफ़्तार 10 जवाबदारनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾींदे निकाह पढ़ाईंदड़ ऐं गवाह खे रिमांड ते जेल उमाणे छॾियो आहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में दुआ ज़ोहरा केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान गिरफ़्तार जवाबदारनि खे पेश कयो वियो। अदालत गिरफ़्तार 10 जवाबदारनि ख़िलाफ़ केस रद्द करण जो हुकुम ॾींदे खेनि आज़ादु करण जी हिदायत कई, जॾहिं त जवाबदारनि खे ज़ाती मुतलका जमे कराइण जो पिणु हुकुम ॾिनो वियो। अदालत चयो त गिरफ़्तार 10 जवाबदारनि खे आज़ादु कयो वञे। ज़रूरत पवण ते जवाबदार पुलिस सां सहकार करण जा पाबंद हूंदा। अदालत निकाह ख़्वान ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं गवाह अली असगर खे अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अदालत औरत फिदाद बीबी समेत 10 ॼणनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। केस में कुल 12 जवाबदार गिरफ़्तार हुआ, जिन मां 2 ॼणनि खे रिमांड ते जेल उमाणे पियो।
ज़िक्र कंदासीं सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे वफ़द IG सिंध गुलाम नबी मेमन सां मुलाक़ात करे कलम धणियनि ते हमलनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाबति आगाही ॾिनी आहे। सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सरवान गाज़ी झंडीर मरकज़ी उहिदेदारनि अब्दुल्ला सोलंकी ऐं सलीम झंडीर सां गॾु IG सिंध गुलाम नबी मेमन सां संदसि ऑफिस में मुलाक़ात कई। गाज़ी झंडीर ऐं ॿियनि IG सिंध खे ॿुधायो त सिंध में सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल थी रहिया आहिनि, जेको ॻणती ऐं अफ़सोस जोॻो अमल आहे। सहाफ़ियुनि जे वफ़द IG गुलाम नबी मेमन खे धरती TV जो डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ते थियल हमले बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। उन मौक़े ते सिंध पुलिस जे सरबराह गुलाम नबी मेमन सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ियुनि ख़िलाफ़ कूड़नि केसनि जूं शिफ़ाफ़ इंक्वायरियूं करायूं वेंदियूं ऐं सहाफ़ियुनि खे इंसाफ़ तोड़े मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। बदीन में ज़मींदार पंहिंजी बिरादरी समेत पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो आहे। ज़मींदार सरदार आशिक अली गोपांग, रईस अब्दुल कादिर गोपांग समेत ॿिनि अॻूणनि काउंसलरनि ऐं बिरादरियुनि जे पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार करे वरिती आहे। पीपल्स पार्टी ज़िले जे सदर हाजी मोहम्मद रमज़ान चांडियो ऐं MPA हाजी ताज मोहम्मद मल्हा, अली बख्श उर्फ पप्पू शाह अॻूणे MPA मोहम्मद नवाज़ चांडियो, पीर अमजद अली शाह, हाजी शेर जमाली ऐं पीपल्स पार्टी में शमूलियत कई आहे। पीपल्स पार्टी जे ज़िले सदर रमज़ान चांडियो, MPA हाजी ताज मोहम्मद मल्हा ऐं ॿियनि चयो आहे त मसइले जो हल वाहिद पीपल्स पार्टी आहे जेका अवामी मसइला हल करण में दिलचस्पी रखे थी। हुननि चयो त बदीन जी गोपांग, खट्री ऐं ॿियूं बिरादरियूं पीपल्स पार्टी में शमूलियत करे असल पार्टी में आया आहिनि ऐं शामिल थींदड़नि खे भलीकार करियूं था। GD MPA मौज़म अली अब्बासी चयो आहे त पीपल्स पार्टी हाणे खां ई आरो सतह ते दांधिलियुनि जो आगाज़ करे छॾियो आहे। लाड़काणो अवामी इताद तरफ़ां शहर जे मुख़्तलिफ़ यूसीस ते नामज़द कयल उम्मीदवारनि जा फॉर्म रद्द कया विया हुआ, जिन खे बाद में अदालत सॻोरी बहाल करे छॾियो आहे। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MPA मौज़म अब्बासी चयो आहे त पीपल्स पार्टी आरो सतह ते हाणे खां ई दांधिलियुनि जो आगाज़ शुरू करे छॾियो आहे। उन चयो आहे त पीपल्स पार्टी तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार हाजी आहिनि, बाक़ी ॿिया नाहिल आहिनि। उन्हनि जी अहिड़ी हरकत सां साबित थी रहियो आहे त पीपल्स पार्टीअ वारा हाणे खां ई पंहिंजी शिकस्त क़बूल करे वेठा आहिनि। मुअज़्ज़म अब्बासी जो चवणु हो त लाड़काणो अवामी इताद जे उम्मीदवारनि खे हिरासत करण लाइ पीपल्स पार्टी वारनि संदनि घर भातियुनि, माइटनि ऐं सपोर्टरनि खे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि, तालीम, सिहत, पुलिस ऐं ॿियनि इदारनि मां बदिलियूं कयूं वयूं आहिनि, जिन जा सबूत बि वटि मौजूदु आहिनि। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी प्लानिंग तहत शहर जे यूसीनि खे ॿाहिरियुनि जे यूसीस सां मिलायो आहे, पर लाड़काणे शहर जो अवाम बाशऊर आहे, जंहिं अॻु बि लाड़काणो अवामी इताद जो साथ ॾिनो हुयो ऐं हाणे बि साथ ॾींदो रहंदो।